नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। ओपोज़िशन जेका चाल हलंदी उन लाइ तयारु आहियां। कप्तान जॾहिं मैदान में हूंदो आहे त हर शइ लाइ पाण खे तयारु रखंदो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में औरतुनि जे आलमी ॾियारे जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब। चवे थो हिते ताक़तवर शख़्स कानून खां हेठि नथो अचणु चाहे। जिते चोरीअ सां पैसो ठहियो हुजे उते माण्हू पढ़ाई ऐं महिनत छो कंदा। पोइ माशरो तबाह थी वेंदो आहे पर हू जेसि ताईं ज़िंदा आहे एनआरओ न ॾींदो। औरतुनि खे बाख़्तियार बणाइण में असांजी हुकूमत तारीख़ जो हिसो हूंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियां औरतुनि खे विरासती हक़ ॾिना। अफ़सोस आहे त पाकिस्तान में औरतुनि खे विरासती हक़ न पिया ॾिना वञनि। असांखे औरतुनि जे तइलीम ते घणो ज़ोर ॾियणु घुरिजे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो औरतुनि जे आलमी ॾियारे ते तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल ऐं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी मुलाक़ात। खेसि अलीम ख़ान सां थियल ॻाल्हि ॿोल ऐं ख़दशनि खां आगाही। गवर्नर इमरान इस्माइल अलीम ख़ान सां थियल ॻाल्हि ॿोल ते वज़ीर आज़म खे एतमाद में वरितो। जहांगीर तरीन ग्रुप जे मर्कज़ी अॻवान अलीम ख़ान इस्लामाबाद में मौजूदु। अलीम ख़ान जे रास्ते ते वज़ीर आज़म इमरान ख़ान सां उन जी मुलाक़ात कराई वेंदी। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद जे मौलान रेस्टोरेंट खे डीसेल करण जो हुकुम ॾेई छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुकुम मुअतल। सुप्रीम कोर्ट मोनाल रेस्टोरेंट खे खोलण जो हुकुम ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में कराची खां इस्लामाबाद लाइ निकितल मार्च जो सफ़र जारी। अवामी मार्च अॼु इस्लामाबाद पहुचंदो। डी चौक ते जलसे जूं तयारी मुकमल। जलसे लाइ हज़ारे कुर्सियूं लॻाए वयूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जलसे खे ख़िताब कंदो। जियाला डी चौक ते पहुचणु शुरू थी विया। इंतिज़ामिया रोड खे सील करे छॾियो। इमरान ख़ान थोरो वक़्तु रहिजी वियो आहे। आख़िरी भेरो चवां थो त इस्तीफ़ा ॾियो। इस्तीफ़ा न ॾिनी त जियाला बेतमादी रथ खणी अॼु इस्लामाबाद पहुचंदा। इमरान ख़ान खे हाणे पीपल्स पार्टी ऐं समूरी अपोज़िशन जो मुक़ाबिलो करणो पवंदो। कठपुतली खे हर सूरत में कढी अवामी हुकूमत आणींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गोजर ख़ान में अवामी मार्च खे ख़िताब। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान बाद राय ते इस्तीफ़ा ॾिए ऐं मुक़ाबिलो करे। असां कठपुतली खे नथा वञूं, जमहूरियत बहाल कंदासीं। इमरान ख़ान अरबपति कंस्ट्रक्शन कंपनीज़ खे एमनेस्टी स्कीम ॾिए थो पर ग़रीबनि लाइ कुझु बि नथो करे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पार्टी जे सीनियर अॻवाननि जो इजलास तलब करे वरितो। पार्टी जे नाराज़ सीनियर अॻवाननि खे परचाइण ऐं बेतमादी वारे रथ खे नाकाम बणाइण ते हिकमत अमली जोड़ी वेंदी। नैब खे वधीक इंतकामी इदारो बणिजणु न ॾींदासीं। नैब चेयरमैन डेली वेजिस ते कमु करे रहियो आहे। बेतमादी वारी रिथ लाइ नंबर्स पूरा आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद काकान अब्बासी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो धमकियूं असां पहिरियों बि ॿुधियूं, अॼु बि ॿुधी रहिया आहियूं। पाकिस्तान में कोरोना वायरस के नव मरीज़ फौतनि जो अंग 30,281 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान वायरस जा 378 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी आकारी शरह 1.29% रही। हैदराबाद जी रेवेन्यू कॉलोनी में मुड़ुस गोली हणी ज़ाल खे क़तल करे छॾियो। अज़ीम उर्फ़ मुजाहिद पंहिंजी ज़ाल सनम चांडियो खे सीने में गोली हणी फ़रार थी वियो। इतला ते पुलिस पहुची लाश टेबल में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। घोटकी में ए सेक्शन थाणे जदमा नौजवान नारी मुबैना तौरु अगवा। ॻोठु लखू भील जी रहवासिन नौजवान नारी राबिया भील मुबैना तौरु अगवा थी वई। लखी गुलाम शाह ऐं में सुई गैस भरिसां कार ऐं मोटरसाइकिल में टकर। ज़ुएब संदड़ो फोत, हिकु नौजवान ज़ख़्मी। सरहद में पुराणे सरहद वटि ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टकर, नौजवान फोत। ट्रैक्टर ट्राली जे टकर में मोटरसाइकिल सवार आबिद अब्बासी फोत थी वियो। कुनरी में दरगाह मिस्किन शाह वटि मोटरसाइकिल बोर्ड सां टकराइजण सबबि नौजवान फोत। पुलिस लाल उर्फ़ भोजो कोहली जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो।
जैकबाबाद में शम्बीशाह रोड ते पुलिस ऐं जवाबदारनि में मुबैना मुक़ाबिलो, 2 जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े मां टीटी पिस्टल हथ कयो आहे। जवाबदार फुर धड़े चोरी ऐं ॿियनि केसनि में घुर्बल हुआ। मियां साहब वेझो ॻोठ वली मोहम्मद राउजो में घर मां चोरी जी कोशिश, घर धणी सुजाग मज़ाहिमत ते 4 भाॻिया ज़ख़्मी। ऐं सिंध समेत सॼी दुनिया में अॼु औरतुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं कोठा ऐं औरतुनि खे भेटा पेश कई वेंदी।